मुंहिंजे घर जे दर ॿाहिरां राकू रोई रहियो आहे। उहो अहिड़े यतीम ॿार जियां सुॾिकी रहियो आहे जंहिंजा वॾा ॼण दुनिया में ॼावा ई कोन हुया। कुता यतीमनि जी क़ौम आहे। कंहिं बि कुते खे माउ ऐं पीउ बाबति ॼाण न हूंदी आहे। उनजो वजूदु ख़ासि पाण लाइ हूंदो आहे। हू कुतनि में रहंदे कुतनि जहिड़ो न हूंदो आहे। को बि कुतो कंहिं कुते जी ख़ुराक, बीमारी या बचाव जो ज़िम्मेवारु न हूंदो आहे। न कुतो कुते जी सलाह ते हलंदो आहे ऐं न कंहिं कुते खे शौक़ु हूंदो आहे त उहो ॿिए खे नसीहत करे। कुता भाइर भेनर सोट मासात ऐं फुफाट न हूंदा आहिनि। कुता बसि कुता हूंदा आहिनि। उन्हनि जी अहिड़ी हैसियत जो उहो सबबु आहे त उन्हनि में कॾहिं को आसमानी कुतो पैदा न थियो आहे। राकू खे घर मां कढण जो सबबु मुंहिंजी कुतनि मां बेज़ारी आहे। सॼी ज़िंदगी इंसान थियण जी कोशिशि कयमि पर कुते जहिड़ो बि न थी सघियसि। मां लाशऊरी तौरु कुतनि सां हसद कयां थो। मूंखां कुतनि जी हिकु ॾींहं जी हयाती बर्दाश्त नथी थिए जेका इंसान जी 100 सालनि जी ज़िंदगी जे बराबरि आहे। हयाती जे हिन मोड़ ते कुते जी भौंक मुंहिंजे सुतल माज़ी खे जाॻाए विझे थी। मूं केतिरा दफ़ा राकू खे भौंकण खां रोकियो पर हू न मुड़ियो। मुंहिंजी निंड आराम ऐं सुकून चट थी वियो। मूं हिन ते तशदुद कयो। हू मुंहिंजनि क़दमनि में किरी पियो पर भौंकण खां न मुड़ियो। नेठि मजबूर थी मूं हिन खे दर खां ॿाहिरि कढी छॾियो ऐं हू दर ते वेही ॻोढ़ा ॻारे रोई रहियो हो। राकू मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी कुतो हो ऐं हाणे कॾहिं बि कुते पालण जो शौक़ु न आहे। राकू खां अॻु अञा केतिरा ई कुता आहिनि जंहिंजा दास्तान ॼिभ कढी सघनि था। मुंहिंजी आख़िरी बदिली हिकु तमामु वॾे शहर में थी। मां उन शहर जे रोडनि ते केवल वांगुरु हलंदो हुयुसि। शहरनि सां भेट में शहरनि जी पंहिंजी अहसास कमतरी हूंदी आहे। वॾे शहर जो माण्हू नंढे शहर में ईअं घुमंदो आहे जीअं 10 माड़ इमारत हुजे ऐं नंढे शहर जो माण्हू वॾे शहर में कचसरी जाइ हूंदो आहे। मूं उन शहर में पेर ॼमाया। वॾा शहर धुॿण जियां हूंदा आहिनि। पेर ॼमायो त पेर अहिड़ा ॼमंदा आहिनि जो निकिरण जो नाव ई न वठंदा आहिनि। वेंदा आहिनि ॾींहों ॾींहुं धुॿण में ग़रक़ थींदा ऐं पोइ तव्हांजो वजूदु कुल्हनि ताईं हेठि हलियो वेंदो आहे। तव्हां ॾिसी सघंदा आहियो ऐं आख़िर अखियूं बि दफ़न थी वेंदियूं आहिनि ऐं तव्हां अंधा थी वेंदा आहियो। उन अरसे दौरान अमड़ फौत थी वई ऐं मूं खे हिकु ॿियो पुटु ॼाओ। जेकॾहिं को जुमिले जी हिकु सिट में एॾा वाक़िया समाइण जी कोशिशि कंदो त सिट फाटी पवंदी। पूरो माज़ी हाल जी हिकु सिट में समाइजी सघिजे थो पर उहा सिट क्लस्टर बम जियां हूंदी ऐं हिकु बम में कई बम समायल हूंदा। माज़ी ॿिम ई भला आहे जंहिंखे पुछ न आहे। अमड़ जो मौत मूंखे यादि आहे। मौत जो सबबु उहो बि आहे त तव्हांजे घर में कुतो न हुजे। उहा हक़ीक़त आहे त मलाइक ऐं चोर उन घर में गिणंदा आहिनि जंहिं घर मां कुते जी भौंक बुलंद न थिए। वॾे वक़्त खां पोइ जॾहिं आख़िरी दफ़ो अमड़ सां मिलण वियो हुयसि त मूं खेसि वरी बि कुते पालण जी सलाह ॾिनी हुई। हिन जवाबु ॾिनो हुयो, हाणे मां जीअण नथी चाहियां। मूं अफ़सोस मां संदसि मुंहं में ॾिठो हुयो। हू घणी कमज़ोर थी चुकी हुई। मूंखे यादि आहे मूं अमड़ जहिड़ी हसीन औरत न ॾिठी। मां उन जे चहिरे खे प्यार मां ॾिसंदो हुयुसि ऐं हसरत हूंदी हुई मूंखे हिकु ॾींहुं अमड़ जहिड़ी ज़ाल ज़रूरु मिलंदी। मुंहिंजो पहिरियों इश्क़ अमड़ सां हुयो ऐं मां उन जे हंज मां ॿाहिरि न निकिरंदो हुयुसि। अमड़ कॾहिं ॾुख में रोअंदी हुई त मां ॻभो ओगारे न सघंदो हुयुसि। अमड़ सुहिणी हुई उन करे काइनात जी हर शइ सुहिणी नज़र ईंदी हुई। घर जे अङण में निम हुई। मूं पहिरियों दफ़ो सावनि खंभनि ऐं ॻाढ़ी चुंभ वारो तोतो ॾिठो त हैरान थी वियसि। केॾी न अजीब ऐं ग़रीब दुनिया हुई। चंड खे ॾिसंदो हुयुसि त खीरु पीअणु विसरी वेंदो हुयो। गुलाब भरिसां रखंदो हुयुसि त निंड अची वेंदी हुई। उहो सभु अमड़ करे हुयो। आख़िरी ॾींहंनि में काइनात अमड़ जियां पोढ़ी थी चुकी हुई। मूंखे का बि शइ मुतासिर न कंदी हुई। इंसान जो मुक़दर अकेला ई आहे ऐं अमड़ अकेला ई महसूसु करे लॻंदो हुयो त मां बि ईअं ई अकेलो थी वेंदसि। वञण वक़्तु मूं अमड़ खां मोकिलायो हो ऐं हिन प्यार मां चयो हो तूं मुंहिंजी हयाती जो आख़िरी कुतो आहीं। अमड़ कुता रूह जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। मूं चयो, अफ़सोस मुंहिंजे वञण खां पोइ घर चोरनि ऐं फ़रिश्तनि खां खुलियल हूंदो। मुर्गी ऐं हिन जी मुर्क
85 साल पुराणी हुई। मुर्क शराब जीअं पुराणी थी वधीक असरंगेज़ थी वेंदी आहे। मूं घर खां ॿाहिरि निकिरी घिटी में ॾिठो, घिटी सोढ़ी थी चुकी हुई। जायूं पंहिंजी हदुनि खां ॿाहिरि निकिरी आयूं हुयूं। घिटी में नज़र फेरायमि, हिकु बि कुतो नज़र न आयो। हाओ वाड़े वारे जा सभु कुता मरी चुका हुया। मूंखे यादि पवे थो त नंढे हूंदे हिकु दफ़े म्यूनिसिपल वारा पाड़े में ज़हरीलो कीमो उछलाए विया। केतिरा ई कुता उहो कीमो खाई मरी विया हुआ। हाउ जा 2 कुता बि फतकंदे ॾिठा। उहे रोड ते पिया हुया। उन्हनि जा वात खुलियल हुया ऐं जिस्म में ॻंढियूं पइजी रहियूं हुयूं। जिस्म हर सट। हाउ जे कुतनि जो हर कंहिंखे ॾुख हुयो। कुतनि खे फतकंदो ॾिसी माई जुली ॿुधायो त उन्हनि खे ॾही वात में विझो। माण्हू घरनि मां ॾही खणी आया ऐं उन्हनि खे वात में विधी, पर कुता बेसुध पियल हुया ऐं फतकी मरी विया। हिकु दफ़े कंहिं मूंखे चयो त ख़ुदा हिलाल माल में बरकत विझंदो आहे। मूं पुछियो कीअं? चयो हुयईं ॿकिरियुनि ऐं ॻउनि में केॾी बरकत आहे जो उन्हनि जो गोश्त खाइण खां पोइ बि थण नथा खुटनि, जॾहिं त कुता जिन खे खाधो बि नथो वञे उहे एॾी तइदाद में न आहिनि। मूं उन जे अहिड़े सवाल ते सोचियो हो ऐं चयो हो जंहिं ॾींहुं माण्हू कुता खाइण शुरू कया त उन्हनि ॾींहंनि में बि बरकत पइजी वेंदी। दुनिया में कुतनि जा फार्म आहिनि ऐं जिन मुल्कनि में कुता खाधा वञनि था उन्हनि मुल्कनि जा माण्हू पंहिंजे निज़ाम सां वफ़ादार आहिनि। अमड़ गुज़ारे वई। अमड़ जे मौत जो सबबु असांजी बेवफ़ाई हुई। कॉलेज जे वक़्तु मूं हिकु छोकिरी सां प्यारु कयो हो। केॾो सादो जुमिलो आहे। जुमिले पढ़ण सां ईअं लॻे थो ॼण मूं मानी खाधी हुई, पर उहो हिकु दर्दनाक जुमिलो आहे जंहिंजी कथा जे लिखियल सभिनी लफ़्ज़नि जा नुक़्ता ॻोढ़नि जा ठहियल आहिनि। मूं उहो किसो उन करे ॿुधाइणु मुनासिबु न पिए सम्झो त उन में कंहिं कुते जो ज़िक्र न आहे। जॾहिं असीं प्यारु कंदा आहियूं त पाण खां सवाइ कुझु नज़र न ईंदो आहे। थी सघे थो उन कहाणी में के कुता लंघिया हुजनि, पर मूंखे यादि न आहिनि। उहो किसो एॾो वॾो आहे जो बयानु करण लाइ हिकु हयाती नाकाफ़ी आहे। मां उन इश्क में सभु कुता विसारे वेठो। जीअण जो उसूल आहे, को आशिक़ थिए या माण्हू, मां ॿई न थी सघियसि, छाकाणि जो नाकामी अहिड़ो को बि नाव नथी छॾे जेको पंहिंजे मथां रखे सघिजे। नथो चाहियां त उहो किसो बयां कयां जंहिंमें कंहिं कुते जो ज़िक्र न हुजे। काइनात जे किसे में जीअं हस्तीअ जो ज़िक्र हूंदो आहे, ईअं मुंहिंजे किसे में कुते जो ज़िक्र ज़रूरी आहे। मूं अमड़ जे जनाज़े में शिरकत कई। अकेली ज़िंदगी गुज़ारींदड़ अमड़ जे जनाज़े में एॾा माण्हू शरीक थिया जो पेर पाइण जी जॻहि न हुई। इंसान जज़्बाती आहे। मौत जो ॿुधी हिन जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वञे थी। माण्हू जीअरे मुंहुं न ॾिसंदा आहिनि, पर मुए मुंहुं ॾिसंदा आहिनि। इंसान जहिड़ो आहे त हिकु उमेद आहे, पिया मुंहुं ॾिसंदासीं। को मरे थो त उहो सोचे मुंहुं ॾिसे थो, उहो मुंहुं वरी कॾहिं न ॾिसंदासीं। मूं अमड़ जी आली मिठी वारी क़बर खे छुहियो। उहा उन जी दिलि जीअं नरम हुई। वॾे शहर में रहंदे मुंहिंजा ॿार वॾा थी विया। कुझु वक़्तु हिकु फ्लैट में रहणो पियो। पोइ शहर खां ॿाहिरि सस्तो प्लाट वठी उन ते जाइ ठाहिराइण जो सोचियो। जाइ ठाहिराइण वक़्तु उहो बि सोचणो पियो त शहर जूं हालतूं सही न आहिनि। रोज़ 10-12 माण्हू क़त्ल थियनि था। धाड़ियल घरनि में घिड़ी सामान खणी वञनि था। शहर खां ॿाहिरि बदअमनी अञा बि वधीक हूंदी आहे। मोटरवे ते अफ़गान जूं बस्तियूं हुयूं। उहे अफ़गानी असले जे ज़ोर ते घरनि में घिड़ी सभु ॿुहारे वेंदा हुया। मूं ऐं मुंहिंजे वॾे पुट सलाह कई त फ्लैट खां ज़मीन ते घरु सुठो आहे। बदअमनी खे मुंहुं ॾियण लाइ कुतो पालणो पवंदो ऐं कुतो किथां न किथां मिली वेंदो। एम्प्रेस मार्केट में कुतनि जी बाज़ार आहे। पिंजरनि में कुतनि जा बचा हर ईंदड़ वेंदड़ खे ईअं निहारींदा आहिनि जीअं इल्तिजा कंदा हुजनि त खेनि ख़रीद करे पंहिंजी ग़ुलामी में वरितो वञे। कुतनि जा बचा इंसाननि सां जल्द हिरी वञनि था। बचा कहिड़ा बि हुजनि, उहे उन्हनि जा हूंदा आहिनि जेकी संदनि मथे ते शफ़क़त जा हथ फेरींदा आहिनि। शहर जे रोडनि ते मूं इंसाननि जी बाज़ार ॾिठी आहे। राज़ा ॾखण रंगसाज़ मिस्त्री ऐं मज़दूरनि जा हुजूम हूंदा आहिनि। मूंखे हिकु मज़दूर जी ज़रूरत पई। जॾहिं हिक सां ॻाल्हायमि त सवें मज़दूर चौधारी कठा थी विया। हर को मुंहिंजो ध्यानु छिकाइण लाइ ॻाल्हाइण लॻो। वॾो गोड़ मची वियो। हिकु मज़दूर सां ॻाल्हाईंदे ॿियो मज़दूर मुंहिंजे साम्हूं अची वियो ऐं उनखे धिको ॾेई टियों मज़दूर अची उन जे अॻियां वियो। ख़बर न पई त मज़दूर पाण में विड़ी पिया।
जॾहिं मां ॻाल्हायां पियो त तूं छो पियो ॻाल्हाईं, हिकु मज़दूर चयो। ऐं जॾहिं मां ॻाल्हायां पियो त तूं विच में छो ॻाल्हायो, ॿिए चयो। ऐं ईअं टियों ऐं चोथों हिक ॿिए ते लतुनि ऐं मुकुनि जी बारिश करे ॾिनऊं। मां वठी भॻसि ऐं उहो सोचे एम्पियर्स मार्की वियसि त मथां कुतो ख़रीद कंदे कुता मज़दूरनि वांगुरु विढ़ी न पवनि। जाइ ठाहिणु शुरू थी त मुंहिंजो पुटु पहिरियों ई किथां को गुलर वठी आयो। मूं उन खां पुछो किथां मिलियो। त दोस्त ॾिनो। हिन चयो उन वटि कुतनि जा वलर आहिनि। उहो मुंहिंजे दोस्त जो दोस्त हो। मुंहिंजो दोस्त उन वटि वियो ऐं पंहिंजे दोस्त खां उहो वठी ॾिनई। मूं ॾिठो उहो अछे रंग जो गुलर हुयो, शिकिल ऐं बीहक मां आम रवाजी कुतो पे ॾिठो। उन में मूंखे का अहिड़ी शइ नज़र न आई जेका ख़ासि कुतनि में हूंदी आहे। इंसान ऐं कुते जी बीहक मां उन जी ख़ासियत जो अंदाज़ो लॻाए सघिबो आहे। इंसान में कुते जूं ख़ासियतूं हुजनि त उहो कामयाबु इंसानु हूंदो आहे, ऐं कंहिं कुते में इंसान जूं ख़ासियतूं हुजनि त उहो दर जूं ठोकरूं खाई मरी वेंदो आहे। मां पंहिंजे पुट पारां आंदल गुलर खे गौर सां ॾिठो। उन जा कन हेठि लड़कियल हुआ। अखियुनि मां इंतिहाई शरीफ़ थे ॾिठो, जेका उन जी ख़ामी हुई। कामयाबु कुतो उहो आहे जेको कुतनि जीअं ठहियलु हुजे ऐं उन में कंहिं कुते जो रूह न हुजे। आख़िर नफ़्स बि का शइ आहे। उहो नफ़्स ई आहे जेको जीअण ते मजबूर करे थो। नफ़्स जूं ज़रूरतूं कॾहिं पूरियूं न थियूं थियनि। नफ़्स जे करे इंसानु जुस्तजू करे थो, न त रूह भाड़ी आहे हर वक़्तु जिस्म जी चाऊंठ ते। नफ़्स कुतो आहे ऐं रोज़गार जे हुसूल लाइ भौंके थो। मूं पंहिंजे पुट जी अहिड़ी तकड़ ते थोरी नाराज़गी जो इज़हार कयो। इज़हार करी हा। मूं चयो जाइ जो कमु अञा शुरू न थियो आहे त तूं कुते जो बंदोबस्तु करे आयो आहीं। हिन को जवाबु न ॾिनो। मां फ़िक्रमंद थी वियसि ऐं वरी चयो जेसीं जाइ ठहे हिन कुते खे किथे रखंदासीं। मुंहिंजे पुट मुर्गी मूं ॾांहुं ॾिठो ऐं चयो कुझु ॾींहं फ्लैट ते हुजे, पोइ जॾहिं जाइ ते चौकीदार रखियोसीं त उनखे उन ते छॾे ईंदासीं। गुलर खे फ्लैट ते रखण खां सवाइ ॿियो कुझु चारो न हुयो। उहो गुलर फ्लैट ते ॾाढो ख़ुशि हुयो। अचण वञण ते वक़्तु पियो जंगुनि में विचरंदो हुयो। ॼिभ कढी असांखे ॾिसंदो हो। उन जे वात जी बीहक मां लॻंदो हुयो हिकु मुसलसिल मुर्क उन जे मुंहं ते खेॾी रही आहे। गुलर फ्लैट ते गंद बि कंदो हो। उहो टंग मथे करे हिकु शइ खे मुटंदो हो। मुंहिंजे पुट उन खे ॻिची में पटो विधो ऐं ज़ंजीरी ॿधी ॿाहिरि घुमाईंदो हो। गुलर जितां बि लंघंदो हो रस्ते जी हर शइ ते मुटंदो वेंदो हो। जेका सुठी कार ॾिसंदो हो उन जे टायर ते मुठ कंदो हुयो। कंहिं ॿुधायो त उहा कुते जी फितरत आहे। हू पंहिंजी हद मुक़ररु कंदो आहे ऐं उहा हद मुट जी लकीर हूंदी आहे। उहा हिकु सरहद हूंदी आहे त ॿियो को कुतो उहा हद पार करे नथो सघे। कुता हिक ॿिए जो मुठ सूंघी सरहदुनि जो अंदाज़ो लॻाईंदा आहिनि ऐं हॾे जी ॻोल्हा में ॿिए कुते जी सरहद पार कंदे ॾाढा मुहतात हूंदा आहिनि। इंसान धरती ते मुल्क ठाहिणु कुते खां सिखियो आहे। मुट जी सरहद हथियारनि जी सरहदुनि खां वधीक महफ़ूज़ हूंदी आहे। हथियारनि जी सरहद खे टपंदे लखे माण्हू मरी चुका आहिनि। मुट जी सरहद पार कंदे अॼु ताईं को बि कुतो मारियो न वियो आहे। जॾहिं ठहंदड़ जाइ ते चौकीदार रखियोसीं त चौकीदार प्लाट भरिसां कची जॻह ठाही पंहिंजे कुटुंब सां अची वेठो। उहो सांवरे रंग जो सराइकी हुयो जेको सिगरेट घणा पीअंदो हो। उन जी ज़ाल झोपड़ी ॿाहिरां गंदगाह गॾु करे चुल्हो दुखाईंदी हुई ऐं पोइ ॿार उते ई बिलाकनि ते वेही मानी खाईंदा हुया। ग़रीब जी मानी में गंद जो ज़ाइको ज़रूरु हूंदो आहे। ग़रीब जे खाधे में गरम मसालो न हूंदो आहे। मूं उन खे हिकु ॿ दफ़ा घरां थोड़ मानी आणे ॾिनी पर संदसि ॿारनि खे दस्त थी पिया। चौकीदार हिकु सुठो शख़्स हो। उहो ईमानदारी सां पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदो हुयो। मुंहिंजो पुटु गुलर खे उन वटि खणी वियो ऐं चयईं गभो हिन खे बि ॾिजां जेसीं जाइ ठही पीअंदी। ही काफ़ी वॾो थी वेंदो ऐं वॾो थी तोखे पग ॿधाईंदो। चौकीदार खिलियो ऐं जवाबु ॾिनई कुता पग लाहींदा आहिनि। ही वरी कीअं पग ॿधाईंदो, पग चोरनि जी लाहींदा आहिनि। हिन खेसि जवाबु ॾिनो चौकीदार चौकीदार जो साथी आहे। तूं बि चौकीदार आहीं ऐं कुतो बि चौकीदार। तूं जाइ जी चौकीदारी कंदे ऐं कुतो तुंहिंजी चौकीदारी कंदो। को लोह सीमेंट चोरी कंदो त तूं उन सां विढ़ंदे ऐं को तुंहिंजी इज़त में हथु विझंदो त कुतो उन सां मुआॾो अटकाईंदो ऐं उहो तुंहिंजी इज़त जो मान रखे तोखे पटको पाराईंदो।
चौकीदार मुसलसल खिली रहियो हो, पर असां ग़रीबनि जो पटको त पहिरियां ई लथल हूंदो आहे। हिन चयो, फ़िकर न कर, कुते जो ख़्यालु कर, मां तोखे नओं पटको वठी ॾींदसि। मुंहिंजे पुट सदाईं चौकीदार जो ख़्यालु रखियो। हू हाणे कुते खे बोडो जे नाले सां सॾु कंदो हो। जॾहिं बि ठहंदड़ जाइ ते वेंदो हुयसि त बोडो हिन खे ॾिसी परे खां भॼंदो ईंदो हुयो। मुंहिंजे पुट खे जाइ जी अॾावत खां वधीक कुते जो फ़िक्रु हूंदो हुयो। मां सॼो ॾींहुं जाइ जी अॾावत जो सामान वठण में मशग़ूलु हूंदो हुयसि। हिकु चंडो चौकीदार मिलियो जेको मंझंदि वक़्तु ईंदो हुयो ऐं पहिरियां हिकु ख़ाली प्लाट में कुर्सी विझी वेहंदो हुयो, चांहि पीअंदो हुयो ऐं जॾहिं ॻाल्हाईंदो हुयो त उन जा गिटा ॻाढ़ा थी वेंदा हुया। उन खे अॾावत जो ठीको ॾिनल हुयो, बाक़ी मटीरियल मुंहिंजे ज़िमे हुयो। ॻाल्हाइण वक़्तु मूंखे उन जे गिटनि जो ॻाढ़ो थी वञणु सम्झ में न आयो। हू हर हफ़्ते ठीके जा पैसा ईअं घुरंदो हो जीअं ख़ैरियत घुरंदो हुजे। अॼु जुमे जी राति आहे, हू चवंदो हुयो, भलारो ॾींहुं आहे, मज़दूरनि जे पैसनि जी क़िस्त ॾींदा त सुभाणे जुमे जो मुबारक ॾींहुं सुठो गुज़रे। मां हिन खे ॾिसी सोचींदो हुयसि, जॾहिं कंहिं वटि फ़र्ज़ जी कोताही जो अहसासु हुजे त उहो निमाणो नज़र ईंदो आहे। हू पोयां कुर्सी ते वेही जाइ ठाहींदे ईअं ॾिसंदो हो ॼण जाइ न ठहंदी हुजे, पर मज़दूर पाण खे मशग़ूलु रखण लाइ कमु कंदा हुजनि। कॾहिं सोचींदो आहियां, तूफ़ान खे अचण लाइ ॾुखे वक़्त जो इंतज़ारु छो हूंदो आहे। सुखे वक़्तु तूफ़ान निंड पिया हूंदा आहिनि, कॾहिं वक़्तु ॾिसंदा आहिनि त जाॻी पवंदा आहिनि। उहो मुंहिंजो ॾुखियो वक़्तु हुयो। जाइ जी अॾावत दौरान ईअं डुकंदो हुयसि त मतां मुसीबत मूं खां गोए न खणी वञे। जाइ जा बुनियाद पिया ब्लाकनि सां भितियूं मथे थियूं त वाचूड़ो आयो। मूं ज़िंदगी में उहो ख़ौफ़नाक वाचूड़ो न ॾिठो। ॿुधंदो हुयसि त ॿियनि मुल्कनि में वाचूड़ा ईंदा आहिनि, पर पंहिंजे शहर में अहिड़ो वाचूड़ो पहिरियों दफ़ो ॾिठो। वाव ऐं मींहं सां हवा गोल फिरंदी आई ऐं ठहंदड़ जाइ जे बुनियाद ते बीठल ब्लाकनि जूं भितियूं किरी पियूं। चौकीदार जी झुगी उॾामी वई ऐं हिकु वॾे प्लास्टिक हेठां पंहिंजे घर भातियुनि समेत लिकी जान बचाई। हिकु भित मुंहिंजे पुट जे पेर ते किरी ऐं आङिरियूं ज़ख़्मी थी पियूं। कुर्सियूं फुटपाथ परियां पियल कुर्सियूं परे हलियूं वियूं। उते पियल हिकु सोफ़े जा गदा हवा सां गोल फिरंदा मथे आसमान में गुम थी विया। मां हिकु वण खे भाकुर पाए बीठल हुयसि। वण जा ॾार ईअं लुॾी रहिया हुआ जीअं पंहिंजे हथनि सां मूंखे परे करण जी कोशिशि कंदा हुजनि। उहो 5 मिंटनि जो वाचूड़ो हुयो जेको 5 महीननि जी महिनत ते पाणी फेरे वियो। ॿाहिरि पियल सीमेंट जूं ॿोरियूं आलियूं थी वियूं। मूंखे पैसे ऐं वक़्त जे ज़ियान जो अफ़सोसु थियो। मुंहिंजो ज़ख़्मी पुटु उथियो ऐं कुते खे ॻोल्हणु शुरू कयो। बोडो काॾे वियो? हू चरियनि जीअं हेॾां होॾां डुकूं पाइण लॻो। हिन चौकीदार खां पुछो, छा तूं बोडो खे ॾिठो? चौकीदार जवाबु ॾिनो। हिन पंहिंजी भॻल झुगी ॾांहुं ॾिठो, जंहिंजी छिति न हुई ऐं थांव गप में ऊंधा पिया हुआ। हिन जा ॿार रोई रहिया हुआ ऐं ज़ाल ॾुख मां सामान सहेड़े रही हुई। मुंहिंजो पुटु हेॾां होॾां डोड़ंदे बोडे खे ॻोल्हे आयो ऐं उन खे ढथल भितियुनि जे विच ते रखी मुरकण लॻो। बोडो मिली वियो, हिन चयो। मां बोडे खे ॾिठो। उहो पाणी में आली थी वञण करे सुस्तु नज़र अची रहियो हो ऐं ढथल भित जे ब्लाकनि पोयां लिकी हर हर कन छंडे रहियो हो। का बि शइ सलामत न हुई। कुर्सियूं खणी उन्हनि खे सिधो रखियो। गदनि बिना सोफ़ा ईअं हुआ जीअं कंहिं मज़दूर जो टीकमु गुम थी वियो हुजे। कुझु ॾींहं गुज़रिया त हिकु काॿाड़ी उतां लंघियो। उन जी गाॾी ते सोफ़े जा गुम थियल गदा रखियल हुआ। मूं उन्हनि खे मथां चढ़ियल पोशन मां सुञातो ऐं काॿाड़ी खे चयो, ही गदा त मुंहिंजे सोफ़े जा आहिनि, तोखे किथां मिलिया? काॿाड़े मूंखे ईअं ॾिठो जीअं उन जी चोरी पकिड़िजी वई हुजे। ही मूं हितां खां 2 किलोमीटर परे हिकु ॻोठाणे खां ख़रीद कया आहिनि, उन चयो ऐं मूं सोचियो उहे गदा वाचूड़े में उॾामी उते वञी किरिया हूंदा। कंहिं ग़रीब खे हथ आया ऐं हिन काॿाड़ी खे विकिया आहिनि। मूं उहे गदा काॿाड़ी खां ख़रीद करे वापसि सोफ़े ते रखिया ऐं सोचियो, तव्हांखे पंहिंजी गुम थियल शइ खीसे मां पैसा भरे वापसि वठणी पवे त उहे तव्हांजी बेहिसी वारा ॾींहं हूंदा आहिनि। कंहिंजो बि ॾोह न हूंदो आहे, न वाचूड़े जो, न उन शख़्स जो जंहिं उॾामी वियल गदा विकिया, ऐं न काॿाड़ी जो, छो जो असांखे हर उहो कमु करिणो पवे थो जंहिं लाइ ख़ल्क़िया विया आहियूं ऐं उन खां अॻु जो ख़ल्क़ जे ख़ल्क़ खिलायूं। बहितरी उन में हूंदी
आहे त ख़लकणहार जी रज़ा में राज़ी रहूं। क़िस्मत ऐं मुक़दर में यकीन न आहे। सभु हादसा थी आहिनि, पर कॾहिं महसूसु थींदो आहे का अहिड़ी ताक़त आहे जेका मूंखे सबक़ सेखारणु चाहे थी त पाण खे बदिलाए। छो जो अंधी ख़ुदि एतमादी सबबु ज़िंदगी जा घणा फ़ैसिला ग़लति कया थो। अञा मॉनसून जा ॾींहं शुरू ई न थिया हुया त मींहं शुरू थी विया। लॻी रहियो हो त मींहं खे मुंहिंजी जाइ जे कम शुरू थियण जो इंतज़ारु हुयो। हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं तेज़ मींहुं वसंदो हुयो। सीमेंट जूं केतिरियूं ई बोरियूं आलियूं थी वेंदियूं हुयूं, जिन मां किन बोरियुनि खे तकड़ मां जाइ जी अॾावत में इस्तेमालु कयो वियो। छित पइजी रही हुई त ओचितो झुड़ थी वियो। तेज़ मींहं करे छटियुनि जे काठ जा पावा हेठि लही विया, हेठि सिक ॿी थी वई। मुसलसिल मींहं करे बोडो पंहिंजे आलनि वारनि खे हर हर छंडे पियो, हेॾां होॾां डुकूं भरींदो हुयो या ब्लाकनि जे कंहिं नामुकमल भित जी ओट में पियो सहकंदो हुयो। हिकु ॿिनि माण्हुनि सलाह ॾिनी त उहो सभु उन कुते जे करे आहे। जेकॾहिं कुतो न हुजे त मींहं न वसनि, नुक़सानु न थिए। मूं हिकु दफ़े मज़दूर खे चयो त हू कुते खे खणी किथे परे वञी उछले, पर मुंहिंजो पुटु नाराज़ थियो। मींहं सॼे शहर ते वसे थो, हिन चयो। सिर्फ़ु असांजे ठहंदड़ जाइ ते नथो वसे। कुते जो क़सूरु हुजे हा त मींहं पूरे शहर ते न वसे। हिन जी ॻाल्हि में वज़न हुयो। क़सूरु क़िस्मत जो हूंदो आहे, छो जो उहा वजूदु नथी रखे। जेकॾहिं क़िस्मत वजूदु रखे हा त पोइ क़िस्मत जो को ॾोह न हुजे हा। ख़ुदा ख़ैर जी दुआ ॿुधे न ॿुधे, पर बददुआ ते ईअं अमल कंदो आहे जीअं खेसि इंतज़ारु हुजे। को बददुआ घुरे त उन ते अमल कयां। मुंहिंजो भाउ हिकु नंढे शहर में वॾो ऑफिसर हुयो। उनखे ख़्यालु आयो त पंहिंजे भाइटे ॾे को ठाहूको कुतो तोहफ़े तौरु मोकिलियां। जॾहिं उहो कुझु वक़्तु पहिरियां मूं ॾे आयो हो त मुंहिंजे पुट खेसि फ़रमाइश कई हुई त हिकु सुठे कुते जी सख़्तु ज़रूरत आहे जेको ठहंदड़ जाइ जी हिफ़ाज़त करे सघे। मुंहिंजे भाउ खेसि भोॻ कंदे चयो हुयो, हिफ़ाज़त रब जी ज़ात कंदी आहे, कुते जी कहिड़ी ज़रूरत आहे। मां भरिसां वेठे उहो सभु ॿुधी रहियो हुअसि। हिन जी ॻाल्हि ते टहिक ॾिनो ऐं चयो, रब काइनात जी हिफ़ाज़त कंदो आहे ऐं कुतो रब जी। उहो कीअं हिन खां छिरिक निकिरी वियो। उन करे त रब ख़ामोश आहे ऐं कुतो भूंके थो, मूं चयो। उन ॻाल्हि ते 3 महीना थी विया। मुंहिंजे भाउ खे ओचितो ख़्यालु आयो। उन हिकु वॾेरे खे अर्ज़ु कयो त खेसि को ठाहूको कुतो ॾे जेको पंहिंजे फ़र्ज़ सुठे तरीक़े सां निभाए सघे। वॾेरे वटि को सुठो कुतो त न हुयो, पर हिकु नायाब नस्ल जी कुती हुई। उहा हिन हवाले कई। उहा कुती जॾहिं पहुती त मां हैरान थी वियुसि। अहिड़े नस्ल जी कुती मूं कॾहिं न ॾिठी हुई। सफ़ा लोमड़ी, नंढड़ो कदु, भूरा नासी वार, मथे खड़ा कन ऐं फुर्तीलो जिस्म। मुंहिंजो पुटु उनखे सूज़न छॾणु लॻो। सूज़न खे ठहंदड़ जाइ ते छॾण बजाए फ्लैट ते रखियो वियो, उन ख़तरे खां त को उनखे चोरी न करे वञे। असां कुते खे छुहण खां पोइ हथ धोईंदा आहियूं ऐं कॾहिं कुते जे गुम थी वञण या मरी वञण सबबु उन मां हथ धोइणा पवंदा आहिनि। वफ़ादार कुती खे उहो ॾिसी ॾुख थींदो आहे त उन जो मालिक खेसि हथ लाहिण खां पोइ हथ धोए थो। कुता ॿोड़ मानी खाईंदा आहिनि, मिर्च खाईंदा आहिनि ऐं मुंहिंजे दोस्त वटि हिकु अहिड़ो कुतो हुयो जेको अंब चूसींदो हुयो। दुनिया जो को बि जानवर असां जहिड़ो खाधो न खाईंदो आहे सवाइ कुते जे। ॿिलो लीमो न चटींदो आहे, पर के कुता लीमनि जो रस शौक़ सां पीअंदा आहिनि। हिकु दोस्त उन जो सबबु ॿुधायो हुयो त तख़लीक़ सां गॾु कुतो ऐं इंसान गॾु निसिरिया आहिनि। उन करे ॿिन्ही जूं आदतूं हिकु ॿिए ॾे मुंतक़िल थियूं आहिनि। इंसान अज़ल खां अकेलो आहे। फितरत इंसान जी अकेलाइनि जो ख़्यालु रखे थी, उन करे कुतो ज़रूरी आहे। सूज़न असांजे कुटुंब लाइ निभागी साबित थी। मुंहिंजो पुटु उनखे रोज़ शाम जो ॻिची में ज़ंजीर विझी घुमाईंदो हो। पंहिंजे सिहत खां लापरवाह हो, कॾहिं पंहिंजो ख़्यालु न कयईं। हिन पाण खां वधीक कुतनि खे पंहिंजो कयो। पहिरीं कुते खे खाराईंदो हो ऐं पोइ पाण खाईंदो हो। ॾाढो ख़ुशि तबियत खिलणो हुयो। हिकु ॾींहुं मूं ॾिठो खेसि गले वटि ॻोड़ियूं हुयूं। मूं उनखे चयो, तूं पंहिंजो ख़्यालु रख, उहे ॻोड़ियूं ख़तरनाक थी सघनि थियूं। मुंहिंजी ॻाल्हि खे हिन अहमियत न ॾिनी ऐं जवाबु ॾिनई, उहे त घणे वक़्त खां आहिनि, पाण ई ठीकु थी वेंदियूं, पर मूं पहिरियों न ॾिठियूं आहिनि। मूं चयो, हाणे थोरो तेज़ी सां वधियूं आहिनि। हिन लापरवाही सां जवाबु ॾिनो। ॾिसंदे ई ॾिसंदे हिन जी वटि ॻोड़ियूं तेज़ी सां वधणु शुरू थी वियूं। संदसि जिस्म कमज़ोर ऐं मुंहुं
हेड्रो